केतिरनि बीमारियुनि जी अहम जड़ अॼुकल्ह जी तिर्ज़े ज़िंदगी बि आहे। जहिड़ीअ रीति सहूलियतुनि में वाध जे करे माण्हू ॾींहों ॾींहुं पंहिंजी जिस्मानी सरगर्मियुनि में घटिताई आणींदा वञनि था, ओतिरी तेज़ीअ सां बीमारियुनि में वाध बि थींदी पई वञे। इन सां गॾु बेकार तिर्ज़े ज़िंदगी केतिरनि ई माण्हुनि जी कामयाबियुनि में रुकावट पिणु हूंदी आहे। पर अॼु असां अव्हां खे हिकु अहिड़ो तरीक़ो ॿुधाईंदासीं जेको थोरे ई ॾींहंनि में तव्हांजी ज़िंदगी मटाए छॾींदो। छा तव्हांखे 8+8+8 वारे उसूल जी ख़बर आहे? 8+8+8 जे उसूल में तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ जा 24 कलाक 8 कलाकनि जे 3 हिसनि में विरहाइणा हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां इन ते अमल कयो था त तव्हांजी ज़िंदगी बहितर गुज़रणु शुरू थी वेंदी। न रुॻो एतिरो, पर तव्हां सिहत तोड़े कामयाबियुनि जे हवाले सां बि पंहिंजे मक़सदनि वारियूं मंज़िलूं माणे सघो था। करणो छा आहे त पहिरें 8 कलाकनि में तव्हांखे कमाइण लाइ सख़्त महिनत करणी आहे। ॿिया 8 कलाक तव्हांजी सुठी निंड लाइ हुअणु घुरिजनि। जॾहिं त 8 कलाकनि खे वरी 3F 3H ऐं 3S में विरहायो। 3F में फैमिली, फ्रेंड ऐं फेथ अचे थो। मतिलबु इन हिसे वारो वक़्तु पंहिंजे कुटुंब, दोस्तनि ऐं ॿियनि कमनि लाइ मख़सूस कयो। जेको 3H आहे, इन में हेल्थ, हाइजीन ऐं हॉबीज़ अचनि थियूं। इन हिसे वारे वक़्त में पंहिंजी सिहत, सफ़ाई सुथराई ऐं आदतुनि या शौक़ खे पूरो कयो। जॾहिं त 3S में सोल, सर्विस ऐं स्माइल अचे थी। वक़्त जे इन हिसे में तव्हां रूहानी सुकून, मतिलबु मज़हबी अमलनि, ॿियनि जी मदद करण ऐं ख़ुशि रहण वारे अमल खे ॾियो। फितरी तौर ते को बि इंसान जेकॾहिं 21 ॾींहं ताईं लगातार को बि हिकु अमल कंदो आहे त जिस्म खे हुन जी आदत पइजी वञे थी ऐं 22 ॾींहं जिस्म उहो अमल पाण मुरादो तौर करणु शुरू करे छॾींदो आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी कुझु ॾींहं लाइ 8+8+8 वारे उसूल ते गुज़ारे ॾिसो, तव्हांजी ज़िंदगी हर हवाले सां मटिजी वेंदी।